लेसन नंबर 4 कायद-ए-आज़म रेजा इरशाद जा सवाल ऐं जवाब। सवाल नंबर 1 कायद-ए-आज़म शागिर्दनि खे नसीहत कंदे कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ॾांहुं संदनि ध्यानु छिकायो आहे? जवाब: कायद-ए-आज़म शागिर्दनि खे नसीहत कंदे हिननि ॻाल्हियुनि ॾांहुं संदनि ध्यानु छिकायो आहे त तव्हां मुस्तक़बिल जा मेमार आहियो। पंहिंजी शख़्सियत में नज़्म ज़ब्त पैदा कयो। मुनासिब तालीम ऐं मौज़ूद तरबियत हासिल कयो। तालीम पखड़ण लाइ हर तकलीफ़ बर्दाश्त कयो ऐं हर वक़्तु तालीमी अमल में मसरूफ़ रहो। क्वेश्चन नंबर 2 सरकारी मुलाज़िमनि खे कायद-ए-आज़म कहिड़ी हिदायत कई आहे? जवाब: सरकारी मुलाज़िमनि खे कायद-ए-आज़म हिदायत कई आहे त अव्हां हिक ॿिए सां तामुन कंदा रहो। दुनिया में तव्हांजी ज़मीर खां वधीक का बि शइ न आहे। अव्हां खे कंहिं बि क़िस्म जे दॿाउ जो शिकार थियणु न घुरिजे। अव्हां अवाम ऐं मुल्क जे सचे ख़ादिम जी हैसियत सां ख़िदमत कंदा रहो। पंहिंजा फ़र्ज़ बेख़ौफ़ी ऐं ईमानदारी सां पूरा कंदा रहो। क्वेश्चन नंबर 3 कायद-ए-आज़म जे ख़्याल मूजिबि पाकिस्तान कहिड़नि मक़सदनि खे हासिल करण लाइ क़ाइमु कयो वियो आहे? जवाब: कायद-ए-आज़म जे ख़्याल मूजिबि पाकिस्तान हासिल करण जो मक़सदु हीअ हो त असां हिक अहिड़े ममलिकत जा मालिक हुजूं जिते असीं पंहिंजी रिवायतुनि ऐं तमदनी ख़ुसूसियतुनि मुताबिक़ रही सघूं ऐं इस्लाम जे अदल ऐं हिक